अस्सलाम वालेकुम। उम्मीद है सब ठीक ठाक मज़े में होंदो। अॼु असां डिस्कस करे था वठूं अबाउट द सिंपल मशीन्स जे बारे में। हाणे ही जेको चैप्टर आहे इन मैट्रिक के हवाले से यानी कि आहे, लेकिन इहो डिस्कस यानी कि थींदो अबाउट द जनरल साइंस के बुनियाद ते, छो जो हेठी साइंस में सिंपल मशीन्स जो चैप्टर 4 ऐं 3 खां शुरू तो थे वेंदे 8 ताईं, तो इन हवाले से असां डिस्कस करे था वठूं त सिंपल मशीन्स में असांजो यानी कि कहिड़िन कहिड़िन साधन मशीन जो ज़िक्र थींदो आहे। हाणे पहिरीं ॻाल्हि त मशीन आहे छा? सिंपल सफ़ा एनीथिंग विच हेल्प्स मैन इन डूइंग वर्क मोर इजीली, माना जॾहिं बि कंहिं बि माण्हूअ जे कम करण वक्त उन में आसानी पैदा करे, माना जेको भी कम करे उन में आसानी कीअं पैदा करे, तो हाँ इन डेफिनेशन लिखी वठो त एनीथिंग विच हेल्प्स मैन इन डूइंग वर्क मोर इजीली, माना आसानी से कम थे वर्क थे, यानी कंहिंजो माण्हुनि जो, यानी कि इहे मशीनूं हूंदियूं आहिनि सादियूं। हाणे ॻाल्हि इहा वा त सिंपल मशीन्स जेके हूंदियूं आहिनि, मसलन असांजूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, मिसाल जीअं लीवर थियो, असांजो लीवर थियो, ठीकु आहे, ऐं असांजो इंक्लाइंड प्लेन थियो, इंक्लाइंड प्लेन, अच्छा, ऐं असांजो पुली थी, ही असांजी पुली, ऐं उन खां अलावा स्क्रू जैक थियो, स्क्रू जैक, ऐं खोड़ सारियूं ॿियूं बि हूंदियूं आहिनि, त ही मेन असां डिस्कस करे था वठूं। हाणे लीवर यानी जंहिंखे चइबो आहे सिंधीअ में बेरम चइबो आहे, बेरम, ठीकु आहे, सिंधीअ में चइबो आहे बेरम, यानी बेरम हूंदो आहे लठ नुमा का बि शइ, लठ नुमा, राड, बार, ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां लीवर हूंदो आहे। इंक्लाइन प्लेन सिंधीअ में चइबो आहे लहवारी सतह चवंदा आहियूं। अच्छा, ऐं पुली हूंदी आहे असांजी चरखी, पुलीअ खे सिंधीअ में चवंदा आहियूं चरखी। स्क्रू जैक यानी कि असां मोस्टली जेके गाॾियूं अॼुकल्ह त हाइड्रोलिक अची विया आहिनि, जेका सो लिफ्ट, लेकिन या खोड़ सारियूं ॿियूं बि असांजूं मशीनूं अची वियूं आहिनि, लेकिन ही स्क्रू जैक हूंदो आहे जेको गाॾियुनि में, यानी कि ख़ासि करे जेके गाॾियूं असांजूं कार हूंदियूं आहिनि या जेके वॾियूं गाॾियूं हूंदियूं आहिनि उन में स्क्रू जैक हूंदो आहे। पोइ असांजो छा कंदो आहे स्क्रू जैक, उहो हैवी लोड खे मथे खणंदो आहे। हाणे मेन जेको मक़सदु आहे न मशीन जो, उहो हैवी लोड खे लिफ्ट करण, हैवी लोड्स के छा करण, लिफ्ट करण या कैरी करण, मेन मकसद इहो हूंदो अथव। वरी ज़हन नशीन करे छॾियो, जेके मशीन्स असां ही सिंपल पढ़ूं था, इन्हनि जो पंहिंजो जेको पूरो मकसद आहे हैवी लोड्स के लिफ्ट करे या कैरी करे, ठीकु आहे, त इहा ॻाल्हि ज़हन नशीन करे छॾियो। हाणे ईज़ीली वर्क असांजो कीअं कंदियूं आहिनि मशीन्स, असांजो ईज़ीली वर्क कीअं कंदियूं आहिनि, जीअं असां चई सघूं था त स्पीड मल्टीप्लाई कंदियूं, स्पीड मल्टीप्लायर हूंदियूं अथव, स्पीड मल्टीप्लायर। ॿुधायां थो त स्पीड मल्टीप्लायर जो मक़सदु छा आहे। ऐं कुझु मशीनूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके फोर्स मल्टीप्लायर हूंदियूं आहिनि, फोर्स मल्टीप्लायर, ऐं कुझु मशीन अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके डायरेक्शन खे छा कंदियूं आहिनि, चेंज कंदियूं आहिनि, कंहिंजे डायरेक्शन खे, जेको असां फोर्स अप्लाई कंदासीं, असांजे फोर्स जे अप्लाई करण सां उनजो डायरेक्शन चेंज थींदो आहे। ऐं असांजो मक़सदु बि हूंदो आहे इहो ई, ठीकु आहे, उन्हनि मशीन जी यानी कंस्ट्रक्शन अहिड़ी थियल हूंदी आहे, फोर्स या जेको असां एफर्ट लॻायूं उनजो डायरेक्शन चेंज करण में मदद कंदियूं आहिनि। त ॾिसो वर्क जेको मोर इज़ीली थिए थो, जीअं स्पीड मल्टीप्लाई थींदी आहे, फोर्स मल्टीप्लायर थिए थो या डायरेक्शन चेंज थिए थो, इन जो कॉन्सेप्ट करे वठूं। स्पीड मल्टीप्लाई मां मतिलबु इहो आहे त असांजो कमु जल्दी थी वञे, असांजो टाइम बचे। मिसाल जेकॾहिं असां सीज़र्स जो एग्ज़ाम्पल वठूं, कैंचीअ जो, त कैंची असांखे जल्दी कमु करे ॾींदी, जल्दी असांजो टाइम बचाईंदी। असांखे इहो मक़सदु न हूंदो आहे, ॾिसो न कंहिं बि कपिड़े खे या पेपर खे कटण जे लाइ एॾो वॾो फोर्स जी ज़रूरत कोन पवंदी। असांखे छा हूंदो आहे, जल्दी, असांजो मक़सदु हूंदो आहे टाइम बचे,
असांजो मक़सदु हूंदो आहे त टाइम बचे ऐं असांजो इहो मक़सदु हूंदो आहे त स्पीड थिए यानी जल्दी में कमु थिए। त ॾिसो मशीन जो कमु छा थो थिए, असांजो टाइम थियूं बचाइनि, असांजो जल्दी में कमु माना वर्क ईज़ीली जो मतिलबु आहे त जल्दी में कमु फास्ट वर्क थी थो वञे असांजो, ठीकु आहे। इन बुनियाद ते इहे हिकिड़ियूं यानी कि कॉन्सेप्ट आहिनि। त इहा स्पीड मल्टीप्लायर हूंदी आहे असांजी सीज़र्स हिकिड़ी मशीन, ठीकु आहे, यानी कि कैंची। ऐं फोर्स मल्टीप्लायर में जेकॾहिं अचूं जीअं स्क्रू जेक हाणे स्क्रू जेक जो मक़सदु छा हूंदो आहे, ॾिसो असां थोरो फोर्स लॻाईंदा आहियूं ऐं घणो इफेक्ट थींदो आहे, माना असांजो फोर्स मल्टीप्लाय थी थो वञे, फोर्स वधी थो वञे। असांजो फोर्स असां लॻायूं त थोरो फोर्स था, असां लॻायूं थोरो फोर्स था, लेकिन असांजो फोर्स जो इफेक्ट इंक्रीज़ थी थो वञे। त इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे फोर्स जो मल्टीप्लाय थी वञणु, ठीकु आहे। ऐं डायरेक्शन चेंज थींदो आहे इन हवाले सां, जीअं तव्हां पुली ॾिठी हूंदी, ठीकु आहे, पुली मशीन असां ॾिठी आहे। जेकॾहिं मां हिन खूह मां पाणी भरणु थो चाहियां, ठीकु आहे, हाणे जेकॾहिं खूह मां पाणी भरणो आहे त मां फोर्स जेको लॻाईंदुसि उहो हेठि लॻाईंदुसि, फोर्स मुंहिंजो जेको हूंदो उहो हेठि हूंदो, लेकिन जेको खूह मां पाणी ईंदो यानी लोड यानी बार वज़न वारी शइ जेका ईंदी उहा काॾे वेंदी, मथे वेंदी। त हाणे ॾिसो इफेक्ट जेको मां लॻायां थो, इफेक्ट जो करे जेको डायरेक्शन थो चेंज थिए, त इहो हिकिड़ो मक़सदु आहे मशीन कंहिंजे करे थियो, पुलीअ जे करे। त पुली जेकी अहिड़ी मशीन आहे जेका डायरेक्शन खे चेंज करण में मदद कंदी आहे, ठीकु आहे। त इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट हुजणु घुरिजे तव्हांखे। त असुल मक़सदु छा आहे मशीन जो, असांजो टाइम बचाईंदियूं यानी जल्दी में कमु करे ॾींदियूं, असांजो फोर्स खे इंक्रीज़ कंदियूं, फोर्स मल्टीप्लाय करे छॾींदियूं ऐं असांजी डायरेक्शन खे चेंज कराईंदियूं यानी इफेक्ट जे बुनियाद ते। अञा हिकिड़ो ॿियो कॉन्सेप्ट ज़हन नशीन करे छॾियो त फोर्स असांजो ट्रांसफर बि कराईंदियूं आहिनि मशीन। मिसाल जेकॾहिं तव्हां कंहिं वाल में छा लॻायो, नेल लॻायो, कोको लॻायो, त लाज़मी आहे तव्हांखे हैमर जी ज़रूरत पवंदी। हैमर द सिंपल मशीन, ठीकु आहे। त हाणे हैमर जीअं लॻाईंदो त तव्हां पंहिंजो फोर्स हैमर ते था लॻायो ऐं हैमर कंहिं ते थो लॻाए यानी कि नेल ते, त नेल अंदरि वेंदो, मूव थो थिए, त लाज़मी आहे फोर्स ट्रांसफर कयो हैमर अंदरि न वेंदो, कोको अंदरि वेंदो, त लाज़मी आहे हैमर जो ट्रांसफर थी वियो फोर्स कंहिं में, कोके में, तॾहिं त वाल में वियो। क्लियर। ईअं ई जेकॾहिं तव्हां कॉन्सेप्ट वठी वठो, जेॾीमहिल असां साइकिलिंग कंदा आहियूं पेडल ते फोर्स लॻाईंदा आहियूं असां ऐं साइकिल अॻिते वेंदी आहे, त असांजो पेडल वारो फोर्स साइकिल ते लॻो ऐं साइकिल ट्रांसफर थी थिए वञी यानी फोर्स थो ट्रांसफर थिए। त इहो हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे मशीन जो। त ॾिसो पेडल बि हिकिड़ा सिंपल मशीन्स असां चई सघूं था। त इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे मशीन्स जे बारे में। अच्छा, हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेको हींअर ही चऊं था जीअं फोर्स मल्टीप्लायर, त हिकिड़ो मैकेनिकल एडवांटेज हूंदो आहे मशीन्स जे हवाले सां। मैकेनिकल एडवांटेज असां टर्म यूज़ कंदा आहियूं, मैकेनिकल एडवांटेज। हाणे मैकेनिकल एडवांटेज छा हूंदो आहे, यानी मीकानी फ़ाइदो, माना जेको असां वर्क डन कयूं था उन वर्क करण सां असांखे कहिड़ो फ़ाइदो कीअं थो थिए मशीन्स जे ज़रिए, ठीकु आहे। माना मशीनुनि मां यानी मशीनुनि जे ज़रिए जेको फ़ाइदो पहुचे उनखे चवंदासीं मैकेनिकल एडवांटेज। हाणे इहो असांजो छा हूंदो आहे, सिंपल चवंदासीं, इन जो फार्मूलो असां हीअं वठंदा आहियूं त लोड अपान में इफेक्ट। जेको असां इफेक्ट लॻायूं कंहिं बार ते, कंहिं लोड ते, लाज़मी आहे असां ज़ोर इफेक्ट लॻाईंदासीं, फोर्स अप्लाई कंदासीं। उन फोर्स अप्लाई करण जे करे उहो लोड जेको बार असां खणणु चाहियूं था उहो असांजो छा थींदो, वधंदो, इंक्रीज़ थींदो। माना ईअं खणी चऊं त उहो कैरी थींदो, लिफ्ट थींदो। त केतिरो थींदो, इहो ई असांजो मशीन जे ज़रिए मैकेनिकल एडवांटेज, माना मशीनुनि जे ज़रिए फ़ाइदो, ठीकु आहे, सिंपली। हाणे लोड छा आहे, इफेक्ट छा आहे, इन ते डिस्कस करे था वठूं, लेकिन थोरो कॉन्सेप्ट इहो वठो त जेके मशीनूं फोर्स मल्टीप्लायर हूंदियूं आहिनि उन्हनि जो मैकेनिकल एडवांटेज ग्रेटर देन 1 हूंदो आहे। माना इन जो मतिलबु इहो आहे त लोड खे जॾहिं इफेक्ट सां डिवाइड कंदासीं त जेकॾहिं लोड वधीक हूंदो त इफेक्ट घटि हूंदो, त हिन जो वैल्यू ग्रेटर देन 1 हूंदो। अंडरस्टूड आहे, लोड जेको हूंदो उहो ग्रेटर हुजे कंहिंखां, इफेक्ट खां। जीअं मिसाल वठूं, जेकॾहिं 3/2 हुआ त 3 लोड आहे ऐं 2 इफेक्ट आहे, मिसाल वरितो आहे। त हाणे असां चवंदासीं त इहो यानी लोड वधीक हुआ, इन करे ही वैल्यू ग्रेटर देन 1 आहे।
क्लियर। त ईअं ई चवंदासीं त जॾहिं मैकेनिकल एडवांटेज ग्रेटर देन 1 हुजे, वधीक हुजे, त चवंदासीं त हीउ जेको हूंदो आहे इहो फोर्स मल्टीप्लायर वारी मशीन हूंदी आहे। जॾहिं बि जंहिं मशीन जो मैकेनिकल एडवांटेज 1 खां वधीक अचे त चवंदासीं त इहो जेको आहे फोर्स मल्टीप्लायर आहे। ऐं जंहिं मशीन जो मैकेनिकल एडवांटेज लेस देन 1 हुजे, लेस देन 1 माना यानी घटि हुजे मैकेनिकल, यानी इते चवंदासीं त इफेक्ट वधीक हूंदो, इफेक्ट वधीक हूंदो ऐं लोड घटि हूंदो, त चवंदासीं मैकेनिकल एडवांटेज इहो घटि आहे। इन जे करे इहो स्पीड मल्टीप्लायर वारियूं मशीनूं थींदियूं, स्पीड मल्टीप्लायर कंदियूं, फोर्स खे इंक्रीज़ न कराईंदियूं। ठीकु आहे। ईअं ई जंहिं मशीन्स जो मैकेनिकल एडवांटेज, जंहिं मशीन जो मैकेनिकल एडवांटेज ग्रेटर देन 1 न, लेस देन 1 न, इक्वल टू 1 हुजे, छा हुजे, जॾहिं बि जिन मशीन्स जो मैकेनिकल एडवांटेज 1 हुजे, इक्वल टू 1 हुजे, त उहे मशीनूं छा सॾाईंदियूं आहिनि, डायरेक्शन चेंज जे हवाले सां। ठीकु आहे। जीअं असांजो बेस्ट एग्जाम्पल आहे पुली। सवाल थींदो आहे पुलीअ जो मैकेनिकल एडवांटेज छा हूंदो आहे, 1 हूंदो अथव, त ज़हन नशीन करे छॾियो पुलीअ जो मैकेनिकल एडवांटेज छा हूंदो आहे, 1 हूंदो आहे। असां डिस्कस कंदासीं अॻिते हली, त इहे ज़हन नशीन करे छॾियो त जंहिंजो मैकेनिकल एडवांटेज ग्रेटर देन 1 हुजे उहे फोर्स मल्टीप्लायर हूंदियूं आहिनि, जंहिंजो लेस देन 1 हुजे उहे असांजूं स्पीड मल्टीप्लायर हूंदियूं आहिनि, ऐं जंहिंजो इक्वल टू 1 हुजे त डायरेक्शन खे चेंज कराईंदियूं आहिनि। इन्हनि सभिनी मशीन जो मक़सदु आहे त हेवी लोड्स खे लिफ्ट कराए, कैरी कराए, इहो मक़सदु हूंदो आहे मशीन्स जो। त हाणे अचो त असां इन हवाले सां डिस्कस करे वठूं त सिंपल मशीन में असांजो कहिड़ो कॉन्सेप्ट हूंदो आहे। अच्छा, कुछ मशीननि जी इफिशियंसी बि असां वठंदा आहियूं, सिंपल उहो असां डिस्कस करे था वठूं त इफिशियंसी छा हूंदी आहे, इफिशियंसी। ठीकु आहे। इफिशियंसी माना सलाहियत चवंदासीं त केतिरी मशीन, असां केतिरो इनपुट ॾियूं था ऐं असांखे केतिरो आउटपुट में फ़र्क़ु मिले थो। त ठीकु आहे। त एफिशिएंसी हूंदी आहे असांजी, जंहिंखे असां निशानी ईटा सां ज़ाहिर कंदा आहियूं। दिस निशानी इज़ कॉल्ड ईटा। ठीकु आहे। ज़हन में रखिजो, ईटा सां ज़ाहिर कंदा आहियूं ऐं असां चवंदासीं वर्क जेको कमु कंदासीं यानी बाय द मशीन। ज़हन में रखिजो, वर्क डन बाय द मशीन डिवाइडेड बाय वर्क डन ऑन द मशीन, वर्क डन ऑन द मशीन। ठीकु आहे। त इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट हूंदो आहे। माना ऑन द मशीन जो मतिलबु इहो आहे त असां केतिरो इनपुट ॾिनोसीं, लाज़मी आहे मशीन ते असां वर्क कंदासीं त माना मशीन खे असां छा था ॾियूं, इनपुट। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं असां मशीन जे ज़रिए कमु कंदासीं त इन जो मतिलबु आहे त मशीन जे ज़रिए कमु थिए थो, मशीन कमु करे थी। ज़हन में रखिजो, वर्क डन बाय जो मक़सदु छा आहे, वर्क डन बाय द मशीन जो मक़सदु इहो आहे त मशीन केतिरो कमु करे थी। माना असां मशीन तॾहिं कमु कंदी जॾहिं असां पंहिंजो इनपुट ॾींदासीं, यानी कि असां पंहिंजो वर्क कंदासीं मशीन ते। ठीकु आहे। त हाणे मशीन ओतिरो ई कमु कंदी न जेतिरो असां चई सघूं था। ठीकु आहे। सिंपल सम्झण जे लाइ त केतिरो असां मशीन खे इनपुट ॾिनो ऐं केतिरो हुन कमु कयो, इहा उनजी इफिशियंसी सॾाइबी। ठीकु आहे। त हिन खे चवंदासीं बाय द मशीन माना आउटपुट, माना असां केतिरो इनपुट ॾेई करे असां मशीन मां केतिरो कमु वरितो, इहो जेको सॼो कॉन्सेप्ट आहे इहा इफिशियंसी आहे। जंहिं मशीन करे छॾियो, माना सिंपली असां इन खे चवंदा आहियूं आउटपुट अपॉन इनपुट। ठीकु आहे। त इनपुट हूंदो आहे वर्क डन ऑन द मशीन ऐं आउटपुट हूंदो आहे वर्क डन बाय द मशीन। इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे इफिशियंसी जे बारे में। त हाणे असां डिस्कस करे था वठूं मशीन सिंपल जे बारे में। अचो, यानी इंडिविजुअली लीवर छा हूंदो आहे, इंक्लाइन प्लेन छा हूंदो आहे, स्क्रू जैक छा हूंदो आहे ऐं पुली छा हूंदी आहे। ठीकु आहे। शाबाशी, जेसि ताईं नोट करे वठो। जी अचो त हाणे असां लीवर जे बारे में डिस्कस करे वठूं त लीवर हूंदो छा आहे। एक्चुअली लीवर जीअं असां सवेर डिस्कस करे आयासीं त लीवर खे सिंधीअ में चइबो आहे बेरम। ठीकु आहे। यानी का बि राड, यानी राड नुमा शइ, या असां चवंदासीं त बार का हुजे। ठीकु आहे। लठ का शइ हुजे, लठ वांगुरु हुजे, यानी जंहिंखे असां चऊं था सिंधीअ में त जेके हैंडल वांगुरु का बि शइ हुजे। मिसाल तव्हांजी नाइफ यानी छुरी, तव्हांजी कैंची, तव्हांजो हेमर
ऐं तव्हांजो चमचो, ठीकु आहे, ऐं खोड़ सारा अहिड़ा डोर, इहो एग्ज़ाम्पल्स हूंदा आहिनि असांजा, यानी कि फिशिंग राड असांजी छा आहे, यानी कि इहे असांजा लीवर आहिनि। असांजूं जेके पेयर ऑफ फोर्सेप्स हूंदियूं आहिनि, इहे जेके वात जूं ॼाड़ियूं हूंदियूं आहिनि, इहे बि असांजियूं हूंदियूं आहिनि, यानी फायर टंग्स हूंदो आहे। फायर टंग्स जो मतिलबु हूंदो आहे त चमटो जेको असां मोस्टली मानी जॾहिं असां पचंदी आहे तए ते, त उनखे उथलाइण जे लाइ हिकिड़ो चमटो यूज़ कबो आहे। कुकिंग जे बुनियाद ते घर में घणो यूज़ थींदो आहे। त इहो असांजो छा आहे, एक्चुअली इहो लीवर आहे। त हाणे लीवर खे सम्झण जे लाइ हिकिड़ो कॉन्सेप्ट हुजणु घुरिजे त लीवर छा आहे, हिकिड़ी का बि राड लठनुमा का बि शइ हुजे, ठीकु आहे, ज़हन नशीन करे छॾियो। हाणे असां अचूं था, डिस्कस था करे वठूं त लीवर यानी कि कंदो छा आहे, इहो असांजो रोटेट कंदो अथव। ज़हन में रखिजो, रोटेट कंहिंजे अबाउट अ पॉइंट, ऐं दैट पॉइंट इज़ कॉल्ड यानी कि फिक्स्ड पॉइंट, ऐं इनखे अञा असां ॿियो चवंदा आहियूं फलकरम, ठीकु आहे, फलकरम। हाणे फलकरम सिंपल आहे, असां डिस्कस करे था वठूं त जीअं असां हिकिड़ो बेस्ड एग्ज़ाम्पल था वठूं लीवर जो। बेस्ड एग्ज़ाम्पल आहे लीवर जो ही, यानी कि सीसा, ठीकु आहे। हिकिड़ो जेकॾहिं असां वटि हिते लोड हुजे, ठीकु आहे, लोड, ऐं हेॾां असां लॻायूं इफर्ट लॻायूं, ऐं विच ते ही जेको आहे इनखे चइबो आहे फलकरम, ठीकु आहे, फलकरम। हीअ असांजो इफर्ट आहे ऐं हीअ असांजो लोड आहे, ठीकु आहे। लोड माना बार, ठीकु आहे, को बि वज़न, सिंधीअ में बार चवंदासीं, वज़न चवंदा आहियूं, वेट चवंदा आहियूं सिंपली। हाणे ॾिसो, सीसा हिकिड़ो बेस्ट एग्ज़ाम्पल वठूं था लीवर जो। इनखे सम्झण जे लाइ असां इहो सिंपल एग्ज़ाम्पल खयो आहे, ठीकु आहे। हाणे पहिरियां असां हिन टर्म खे डिस्कस करे वठूं त इफर्ट छा हूंदो आहे, ठीकु आहे। इफर्ट असांजो छा हूंदो आहे। हाणे इफर्ट चइबो आहे त फोर्स जेको तव्हां अप्लाई कयो, अप्लाइड फोर्स जेको हुजे कंहिं ते ऑन मशीन, कंहिं बि मशीन ते जेको तव्हां फोर्स अप्लाई कयो उनखे तव्हां चइबो आहे इफर्ट चइबो आहे, ठीकु आहे। अचो लोड, हाणे लोड छा आहे, लोड असांजो यानी कि चवंदासीं त हिकिड़ो वेट आहे, ठीकु आहे, वेट आहे जेको लिफ्टेड वेट हुजे, या असांजो इहो लोड ॾिसो, असां वज़न था खणणु चाहियूं। हाणे वज़न खे खणण जे लाइ उनजो जेको हेठि छिकण वारो फोर्स आहे उहो ख़तमु करिणो पवंदो। अंडरस्टूड आहे, कंहिं शइ खे मथे खणण जे लाइ असांखे पंहिंजो इफर्ट लॻाइणो पवंदो। छो जो लोड छा कंदो, हुन वटि वज़न आहे पंहिंजो, उनखे ग्रेविटी बि हेठि छिकींदी, अंडरस्टूड आहे। त हाणे असांखे छा करिणो पवंदो, इन लोड जे जेको फोर्स छिकण वारो आहे यानी रेज़िस्टेंस जेको आहे, रेज़िस्टेंस उहो छा थींदो, ओवरकम थींदो, ठीकु आहे। माना रेज़िस्टेंस जो ओवरकम थियण बि असांजो लोड खे एक्सप्लेन थींदो आहे, डिफाइन कयो वेंदो आहे। सिंपली वेट, लोड, वज़न, बार आहे, ठीकु आहे। लोड हिकिड़ो बार हूंदो आहे या वज़न हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे असां चऊं था फलकरम ते। फलकरम छा हूंदो आहे, सिंपल ॻाल्हि आहे, फलकरम असांजी हिकिड़ी फिक्स्ड पॉइंट आहे, जंहिंजे अबाउट हू छा कंदो आहे, रोटेट कंदो आहे, अबाउट रोटेट कंदो, या यानी ईअं खणी चऊं था उनजे पॉइंट जे बुनियाद ते मूव कंदो, क्लियर। अच्छा, इनखे असां यानी कि एक्सिस ऑफ रोटेशन बि चवंदा आहियूं, एक्सिस ऑफ रोटेशन बि चइबो आहे इनखे, ठीकु आहे। अच्छा, जेकॾहिं तव्हांखां केरु पुछे त हिनखे सिंधीअ में छा चइबो आहे, त चवंदा आहियूं थूणी, हा न, थूणी चइबो आहे हिनखे, थूणी। फलकरम हिकिड़ी थूणी हूंदी आहे, बाबा हिनखे थूणी त ॾिस, हिनखे टेक त ॾिस, हिनखे सपोर्ट त करीस, यानी फलकरम हिकिड़ी सपोर्टिंग पॉइंट अथव, सपोर्टिंग पॉइंट, ज़हन नशीन करे छॾियो त फलकरम हिकिड़ी सपोर्टिंग पॉइंट आहे, ठीकु आहे। थूणी चवंदा आहियूं न हिनखे, राड जी या लठ जी थूणी ॾिस, ठीकु आहे, त जीअं हू निकिरी सघे। जॾहिं कॾहिं का शइ फासी पवंदी आहे, गाॾी वग़ैरह हुजे, त उनखे कढण जे लाइ असां थूड़ी का राड ॾींदा आहियूं, त इहा फलकरम आहे, थूणी आहे, फिक्स्ड पॉइंट आहे, ठीकु आहे। इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे अबाउट द फलकरम, इफर्ट, लोड जे हवाले सां। हाणे लीवर, एक्चुअली असांजो जेको लीवर आहे उहो टिनि क्लासिस में, टिनि काइंड्स में विरहाजंदो आहे। ज़हन नशीन करे छॾियो, असां फर्स्ट काइंड था वठूं, सेकेंड काइंड था वठूं ऐं
थर्ड काइंड था वठूं। हाणे असांखे कीअं ख़बर पए त फर्स्ट काइंड कहिड़ो आहे लीवर जो, ऐं सेकंड काइंड कहिड़ो आहे लीवर जो, ऐं थर्ड काइंड कहिड़ो आहे लीवर यानी बेरम जो। ठीकु आहे, त उन जे लाइ हिकिड़ो ज़हन नशीन करे छॾियो, हीअ हिकिड़ी ॻाल्हि ज़हन नशीन करे छॾियो त इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। त हाणे फर्स्ट काइंड जे लाइ या सेकंड काइंड जे लाइ थर्ड काइंड जे लाइ रेक्टाफिकेशन जी ज़रूरत न आहे, ही फार्मूलो यादि करे छॾियो, फिली FLE फिली, फिली ज़हन में रखिजो फिली। हाणे इन जो मतिलबु इहो आहे त जंहिंजे सेंटर ते विच ते फलकरम अची वञे त उहो फर्स्ट काइंड हूंदो आहे। वरी ज़हन नशीन करे छॾियो, जंहिंजे विच ते छा अचे फलकरम अचे त उहो कहिड़ो हूंदो आहे फर्स्ट काइंड हूंदो आहे या फर्स्ट क्लास हूंदो आहे लीवर जो। ठीकु आहे, ऐं जंहिंजे विच ते लोड अचे, जंहिंजे विच ते छा अचे लोड अचे त उहो असांजो कहिड़ो काइंड हूंदो आहे सेकंड काइंड हूंदो आहे। ऐं जंहिंजे विच ते इफेक्ट अचे त उहो असांजो छा ईंदो आहे यानी असां चवंदासीं थर्ड काइंड। हाणे ॾिसो ही पहिरियों एग्ज़ाम्पल असां खयोंसीं सीसा, त सीसा में ॾिसो यानी फलकरम किथे आहे विच ते आहे। ॾिसो इफर्ट ऐं लोड जे विच ते फलकरम आहे, ज़हन में रखी छॾिजो इफर्ट ऐं लोड जे विच ते जॾहिं फलकरम अचे त इहो फर्स्ट क्लास आहे, फर्स्ट काइंड आहे लीवर जो। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां ॿियो एग्ज़ाम्पल वठूं सीज़र्स जो, त इहो जेको सीज़र्स असांजूं आहिनि यानी सीज़र्स जेके आहे कैंची जेकी आहे छा इहा कहिड़े काइंड में थी अचे फर्स्ट क्लास में फर्स्ट काइंड में थी अचे। ॾिसजो ज़हन नशीन करे छॾियो त जेका असांजी सीज़र थी अचे इहा कहिड़े काइंड में थी अचे, एक्चुअली इहा असांजी सीज़र जेकी आहे इहा असांजी फर्स्ट क्लास में थी अचे। कीअं, हाणे ॾिसो हीअ हिते हिकिड़ो नट लॻल हूंदो आहे, इहो फलकरम आहे। हाणे कैंची सां हिते असां को पेपर या कपिड़ो कटींदा आहियूं, हीअ असांजो लोड आहे, जिथे असां का शइ कटियूं ठीकु आहे उहो असांजी जेकी लोड हूंदो पेपर हूंदो या कपिड़ो हूंदो, ऐं हितां असां इफेक्ट लॻाईंदासीं हथ सां, ठीकु आहे, जेको हैंडल हूंदो अथसि। त इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। ॾिसो फलकरम विच ते अची वियो, इफेक्ट हेॾां वा लोड हेॾां वा ऐं फलकरम विच ते आहे, त जंहिंजे विच ते फलकरम अचे इहो असांजो छा आहे एक्चुअली इहो ई असांजो यानी कि सीज़र यानी कि असांजो फर्स्ट क्लास में थो अचे। ठीकु आहे, ईअं ई जेकॾहिं फर्स्ट क्लास में तव्हां प्लास ॾिसो पिलर पाइलर जेको पाइलर हूंदो आहे, ठीकु आहे, पाइलर हूंदो आहे यानी कि असांजो प्लास पकड़ हूंदो आहे, उनजो बि तव्हां नट ॾिसंदो विच ते हूंदो आहे, ऐं असां लोड जेको लखंदा आहियूं यानी कि का वायर खे या कंहिं स्क्रू खे गोल फिराइण जे लाइ त उहो बि असांजो विच ते फलकरम हूंदो आहे, नट हूंदो आहे टाइट थियल। ठीकु आहे, त इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, फिक्स पॉइंट आहे। असां ईअं खणी चऊं त फिक्स पॉइंट हूंदी आहे, हुनजी नट खणी न हुजेसि लेकिन फिक्स पॉइंट हूंदी अथसि, हुनजी विच ते असांजो फलकरम अची वेंदो आहे। अञा जेकॾहिं तव्हां हैंड पंप वठो, हैंड पंप, ठीकु आहे, मिसाल ॻाल्हि माना नलको जंहिंखे सिंधीअ में चइबो आहे नलको, ठीकु आहे, हीअ असांजो मिसाल ॻाल्हि हिते असांजो ही नलको फिक्स पॉइंट आहे, ही असांजो हेॾे अंदरि पाणी हूंदो आहे, हेॾे लोड हूंदो आहे, ठीकु आहे, पाणी लोड अंदरि बोकीअ सां मथे निकिरी ईंदो आहे, ठीकु आहे, ऐं हिते असांजो ही गन जेको हूंदो आहे हैंडल जेको हूंदो आहे इते असां यानी कि ही इफेक्ट लॻाईंदा आहियूं, ही असांजो फलकरम थियो ऐं ही असांजो लोड थियो। हाणे ॾिसो विच ते केरु थियो इफेक्ट ऐं लोड जे विच ते फलकरम आहे, त जेको हैंड पंप आहे हैंड पंप जेको आहे नलको जेको आहे उहो बि एग्ज़ाम्पल छाजो आहे असांजो फर्स्ट काइंड जो आहे, छाजो आहे फर्स्ट काइंड जो। त अहिड़े तरीक़े सां असांजो सेकेंड क्लास जेकॾहिं डिस्कस कयो वञे त सेकेंड क्लास में बेस्ट एग्ज़ाम्पल असांजो डोर हूंदो आहे या नट क्रेकर हूंदो आहे, नट क्रेकर, ठीकु आहे, इहे असांजो। हाणे ॾिसो कीअं, हाणे दरवाज़े खे था ठाहियूं, हिते हीअ असांजो मिसाल ॻाल्हि हिते दरवाज़ो आहे, डोर आहे, ठीकु आहे, हीअ असांजो डोर आहे, दरवाज़ो आहे, ठीकु आहे, हिते असांजो हैंडल हूंदो अथसि दरवाज़े जो हैंडल, हिते असां इफेक्ट लॻाईंदासीं, ठीकु आहे, हिते असांजा ही इंजीज़ वग़ैरह लॻल हूंदा आहिनि, इहा फिक्स पॉइंट आहे, इन जे करे असां हिनखे फलकरम चवंदासीं, फलकरम चवंदासीं। हाणे हीउ जेको ताक हूंदो आहे, हीउ जेको ताक आहे इहो असांजो विच ते थियो लोड, ठीकु आहे, इहो ताक जेको थियो लोड। हाणे ॾिसो लोड छा आयो विच ते आयो, त जंहिंजे विच ते लोड अचे उहो सेकेंड काइंड आहे, त डोर इज़ द एग्ज़ाम्पल ऑफ सेकेंड क्लास या सेकेंड काइंड ऑफ द लीवर। नट क्रेकर ते अचो, हाणे ॾिसो नट क्रेकर जेको हूंदो आहे उहो असांजो यानी कि ईअं खणी चऊं सिंपल हूंदो आहे, ही नट क्रेकर आहे, ठीकु आहे। हाणे हिते असांजी हिन जी फिक्स पॉइंट हूंदी आहे नट जी,
ठीकु आहे। नट क्रेकर जेको आहे हिते असां नट रखंदा आहियूं को न को। हाणे नट खे भञण जे लाइ असांखे नट खे भञण जे लाइ हिन खे फोर्स लॻाइणो पवंदो, हीअं इफर्ट लॻाइणो पवंदो आहे हीअं। हिते असां इफर्ट लॻाईंदासीं, हीअ नट आहे, हीअ पाण लोड आहे, लोड आहे, ऐं हीअ असांजी छा आहे फलकरम वारी फिक्स पॉइंट। त ॾिसो फलकरम थियो हेॾां, इफर्ट थियो हेॾां, ऐं असांजो विच ते केरु आयो लोड। त नट क्रेकर ॾिसो सेकेंड क्लास में थो अचे, छा में थो अचे सेकेंड क्लास जे हवाले सां। असांजो बोटल ओपनर बि छा में थो अचे, बोटल ओपनर बि असांजो छा में थो अचे एक्चुअली, यानी कि असां चवंदासीं सेकेंड क्लास में। छो जो बोटल ओपनर जंहिं महिल तव्हां बोटल खे ओपन कंदा आहियो त जेको बोटल ओपनर हूंदो आहे फिक्स पॉइंट रखंदो, ठीकु आहे, फिक्स पॉइंट। हाणे फिक्स पॉइंट थी एक्चुअली जॾहिं तव्हां फिक्स पॉइंट रखंदो त उते फासाइणो पवंदो आहे, स्क्रू वांगुरु टाइप हूंदो आहे, ठीकु आहे, स्क्रू टाइप। हाणे इते छा थियो पहिरियां फलकरम थो अचे, छो जो तव्हांखे फसाइणो पवंदो बोटल ओपनर, उन खां पोइ तव्हां वञी आख़िर में तव्हां इफर्ट लॻायो, आख़िर में हैंडल सां इफर्ट लॻाईंदो। हाणे इफर्ट हेॾे थियो आख़िर में, ऐं फलकरम पहिरियां थियो बोटल वटां, त हाणे विच ते केरु आयो लोड आयो। त लोड जंहिंजे विच ते अचे उहो असांजो सेकेंड क्लास हूंदो आहे। पंचिंग मशीन, पंचिंग मशीन बि असांजी छा में थी अचे, इहा असांजी यानी कि चवंदासीं त सेकेंड क्लास में थी अचे, यानी कि असांजो इहो कॉन्सेप्ट आहे। अञा हिकिड़ो जेकॾहिं कॉन्सेप्ट वठूं, हीउ ॾिसो तव्हांजो यानी हिकिड़ो व्हील बेरो, तव्हां व्हील बेरो ॿुधो हूंदो, यानी गाॾो जेको हूंदो आहे जंहिंमें असां भंजू वग़ैरह सिरूं वग़ैरह कोन ढोईंदा आहियूं, हीअं गाॾो हूंदो आहे, खणी वेंदा आहियूं हितां, यानी कि हीअं, ठीकु आहे। हीउ हिकिड़ो भंजू हूंदो, भंजू जे लाइ असां भरींदा आहियूं, या खणी जेको बि हुजे जंहिंखे असां गाॾो चवंदा आहियूं, व्हील बेरो हूंदो आहे, ठीकु आहे, व्हील बारो या व्हील बेरो। इहो जेको हूंदो आहे व्हील बारो, इन खे ॾिसो हाणे हिते ई थियो फलकरम, छो जो टायर जेको फिक्स पॉइंट आहे त इहा फलकरम थियो। हेॾां असां लॻाईंदासीं इफर्ट, ऐं विच ते भंजू वग़ैरह सिरूं वग़ैरह जेकी ढोईंदासीं त उहो लोड हूंदो, ठीकु आहे। हाणे ॾिसो फलकरम ऐं इफर्ट जे विच में केरु अची वियो, लोड अची वियो। त इहो जेको व्हील बैरो बि आहे, इहो बि असांजो छाजो एग्ज़ाम्पल आहे, सेकेंड क्लास जो एग्ज़ाम्पल आहे, ठीकु आहे। इहो असांजो एग्ज़ाम्पल बेस अथव। अच्छा, हाणे असां चऊं था थर्ड क्लास जे बुनियाद ते, त थर्ड टाइप यानी थर्ड काइंड या थर्ड क्लास जे लिहाज़ सां जेकॾहिं असां वठूं त जीअं तव्हां ॾिठो हूंदो, जीअं असांजी हीअं हूंदी आहे, ठीकु आहे। हिते सिंपली असां ईअं खणी था वठूं, हीअं हीअ फिश आहे, ठीकु आहे, फिशिंग राड जंहिंखे असां चवंदासीं फिशिंग राड। हिते यानी कि हू असां जेको फोर्स लॻाईंदासीं, इफर्ट लॻाईंदासीं, ठीकु आहे। इफर्ट ज़हन में रखिजो, हिते असांजो जेको हूंदो आहे उहो इफर्ट न हूंदो आहे, हिते असांजो रील जेको हूंदो आहे उनखे फिक्स करिणो पवंदो आहे, फिक्स पॉइंट हूंदी आहे। त इन जे करे हिते असां वठंदासीं फलकरम, असां हथु थोरो मथे रखे करे फोर्स लॻाईंदा आहियूं, फोर्स पोइ लॻाईंदा आहियूं, त इन करे हिते थियो इफर्ट, ठीकु आहे। हाणे ॾिसो फलकरम पहिरियां फिक्स पॉइंट हूंदी आहे रील जे बुनियाद ते, उन खां पोइ इफर्ट हूंदो आहे, हीअ मच्छी आहे यानी लोड आहे, ठीकु आहे। हाणे ॾिसो फलकरम ऐं लोड, इन जे विच ते जेको अचे थो उहो कहिड़ो आहे, इफर्ट आहे। त फिशिंग राड छा में थी अचे, थर्ड काइंड जे बुनियाद ते थी अचे, छा में थी अचे, थर्ड काइंड। ॿियो हूंदो आहे असांजो यानी कि शुगर टंग, या असां चवंदासीं फायर टंग, सिंपल सफ़ा, यानी कि सफ़ा सोलो कॉन्सेप्ट इहो आहे इनखे सम्झण जे लाइ, जंहिंखे असां चमटो चवंदा आहियूं। इहो हूंदो आहे चमटो, कोन यानी कि माना सवेल जीअं तव्हांखे चयो त जेकॾहिं मानी उथलाइण जे लाइ हिकिड़ो चमटो यूज़ कंदा आहियूं, इहो असांजो थर्ड क्लास में यानी थर्ड काइंड में थो अचे, थर्ड काइंड में थो अचेव, ज़हन में रखे छॾिजो। असांजो इहो छा में थो अचे, थर्ड काइंड में थो अचेव, ज़हन में रखिजो, ठीकु आहे। हीअं चमटो हूंदो आहे, हीअं असां खणंदा आहियूं। हाणे ॾिसो थोरो ज़हन में रखिजो, यानी असांजी हीअ जेको हूंदो आहे, हीअ असांजो फिक्स पॉइंट हूंदो आहे फलकरम, ठीकु आहे। असां विच ते फोर्स लॻाईंदा आहियूं, हितां विच ते खणंदा आहियूं, पोइ हिते असांजी रोटी वग़ैरह मानी वग़ैरह हूंदी आहे, हिते असांजो लोड हूंदो आहे, ठीकु आहे। हिते लोड हूंदो आहे पहिरियां असां, ऐं विच ते असां हथ लॻंदा आहियूं, त माना हिते असांजो विच ते इफर्ट थियो। त ॾिसो चमटो जेको हूंदो आहे उहो एक्चुअली छा में थो अचे, थर्ड में, छो जो इफर्ट विच ते थो अचे, छा में थो अचे, इफर्ट। ऐं ह्यूमन आर्म बि असांजी ह्यूमन आर्म,
ठीक है। इहा असांजी थर्ड काइंड में थी अचेव, थर्ड काइंड में। तो ही असांजा बेस्ट एग्जाम्पल्स आहिनि इन हवाले सां त लीवर जा कहिड़ा क्लास हूंदा आहिनि, कहिड़ा टाइप हूंदा आहिनि। जेसि ताईं ही नोट करे वठो, स्क्रीनशॉट करे वठो, त अॻियां असां हिन जो मैकेनिकल एडवांटेज जो कॉन्सेप्ट था वठूं ऐं अदर जेके मशीन्स आहिनि उन्हनि जो कॉन्सेप्ट वठी था। ठीकु आहे, शाबाश, नोट करे वठो। हाणे असां सवेर खां डिस्कस करे रहिया आहियूं लीवर जे बारे में, लीवर जे बारे में, बेरम जे बारे में। अच्छा, लीवर जे हवाले सां इहो असां वठंदासीं त मैकेनिकल एडवांटेज ऑफ लीवर। ठीकु आहे, मैकेनिकल एडवांटेज ऑफ वाट, लीवर। त उन जे लाइ MA इज़ इक्वल टू छा हूंदो आहे, इफर्ट आर्म। ज़हन में रखिजो, इफर्ट आर्म शॉर्ट फॉर्म में था लिखूं, अपान में लोड आर्म। ज़हन में रखिजो, लोड आर्म ही हूंदो अथव फार्मूलो कंहिं हवाले सां, इफर्ट आर्म लोड आर्म। हाणे हिनखे थोरो सम्झो त कीअं थो चवे इहो। मिसाल ॻाल्हि, मां हिकिड़ो लीवर थो ठाहियां, लीवर आहे, सीसा लीवर आहे, ठीकु आहे, जीअं ॿारड़ा झूलो वांगुरु यानी कि झुमंदा आहिनि इन लिहाज़ सां। हाणे ही फलक्रम आहे, सपोज़ हिनखे असां इफर्ट था कंसीडर कयूं, हिन वारे खे लोड था कंसीडर कयूं। फलक्रम खां वठी वेंदे इफर्ट ताईं या इफर्ट खां वठी फलक्रम ताईं जेको डिस्टेंस हूंदो आहे, लेंथ हूंदो आहे, इनखे चइबो आहे इफर्ट आर्म। छा चइबो आहे, इफर्ट आर्म। ज़हन में रखी छॾिजो। ऐं जॾहिं असां लोड खां वठी वेंदे फलक्रम ताईं या फलक्रम खां वठी लोड ताईं जेको कॉन्सेप्ट हूंदो आहे, इहो असांजो हूंदो आहे लोड आर्म। माना डिस्टेंस फ्रॉम fulcrum to load या load to fulcrum, this is called load arm. Load arm is a distance, जे movement arm वठंदा आहियूं न, movement arm। ईअं ई असांजो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। ठीकु आहे, त इते असां वठंदासीं लोड जे बिहाफ ते लोड आर्म, इफर्ट जे बिहाफ ते इफर्ट आर्म वठंदा आहियूं। त इन बेसिस ते हिन जो मैकेनिकल माना हिन लीवर जो असांखे फ़ाइदो कीअं पहुचंदो, असांखे केतिरो पहुचंदो, छा करे ॾींदो, कीअं स्पीड मल्टीप्लाई करे ॾींदो, कीअं फोर्स मल्टीप्लाई करे ॾींदो, कीअं डायरेक्शन चेंज कंदो, त उन जे लाइ ही फार्मूलो हूंदो आहे त इफर्ट आर्म अपान लोड आर्म हूंदो आहे। ज़हन में रखिजो, मैकेनिकल एडवांटेज जो को बि यूनिट न हूंदो आहे, नो यूनिट। ज़हन में रखिजो, भली फार्मूलो हुजेसि लेकिन यूनिट लेस हूंदा। छो? बिकॉज सेम क्वांटिटी जो रेशो आहे, सेम क्वांटिटी जो छा आहे, रेशो आहे, यानी कि निस्बत आहे। ठीकु आहे, माना रेशो आहे, डिवीजन आहे, डिवाइड। हेॾे बि इफर्ट आर्म मां माना डिस्टेंस आहे, हेॾे मथे बि डिस्टेंस आहे इफर्ट जे हवाले सां, हेठि बि डिस्टेंस आहे। त चवंदासीं ही जेको डिस्टेंस लेंथ चवंदासीं त इहो साॻी क्वांटिटी जो रेशो आहे। इन करे भली हिते यूनिट मीटर अपान मीटर रखूं पर पाण में कैंसिल थींदा, जवाब नंबर ईंदो, नंबर जो को बि यूनिट न हूंदो आहे। इन करे नो यूनिट, दिस इज यूनिट लेस बिकॉज ऑफ सेम क्वांटिटी रेशो। ठीकु आहे, इहो कॉन्सेप्ट हूंदो त मैकेनिकल एडवांटेज जे हवाले सां। हाणे अचो त असां ॿियनि सिंपल मशीन्स जे बारे में डिस्कस करे वठूं। इन खां पहिरियां ज़हन में रखे छॾियो त मैकेनिकल एडवांटेज जेको बि वठंदासीं, मैकेनिकल एडवांटेज जेको बि वठंदा आहियूं जनरली कंहिं बि मशीन जो, त उन जो फार्मूलो हूंदो आहे सिंपली असां वठंदा आहियूं इफ लोड अपान इफर्ट, लोड अपान इफर्ट। ज़हन में रखी छॾियो त जेको मैकेनिकल एडवांटेज आहे जनरल कंहिं बि मशीन जे हवाले सां न, जनरल जॾहिं फार्मूलो वठंदासीं त इफर्ट यानी कि असां लोड अपान इफर्ट चवंदासीं। वरी ॿुधी छॾियो, मैकेनिकल एडवांटेज जनरली असां जॾहिं फार्मूलो वठंदासीं त पोइ उन जे लाइ लोड अपान इफर्ट हूंदो आहे। इहा जनरल फार्मूलो आहे, जनरल फार्मूलो न कंहिं बि पर्टिकुलर मशीन जो न आहे, ही जनरल फार्मूलो आहे, जनरल फार्मूला फॉर मैकेनिकल एडवांटेज। लेकिन असां जीअं लीवर जो वठी आयासीं इफर्ट आर्म अपान लोड आर्म, लेकिन वो लीवर जो आहे कंहिं जनरल फार्मूलो न आहे। त हिते जनरल फार्मूलो जॾहिं बि तव्हां डिस्कस कयो यानी सम्झो त लोड खे डिवाइड कबो इफर्ट सां। ठीकु आहे, अच्छा हाणे असां वठूं था इनक्लाइन प्लेन जे बुनियाद ते। इनक्लाइन प्लेन छा आहे, सिंधीअ में चइबो आहे लहवारी सतह, लहवारी सतह वठंदासीं। ठीकु आहे, त इनक्लाइन प्लेन लहवारी सतह चवंदा आहियूं त उहा असांजी यानी हिकिड़ी मशीन आहे जंहिंजी हूज़ one end is higher than other। ठीक है, हाँ सिंपल गाल सफ़ा यानी कि जी ही ॾिसो
यानी ही रस्तो आहे हिकिड़ो रस्तो तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं बि असां कंहिं चाढ़ीअ ते रोड ते चढ़ंदा आहियूं त यानी कि हिकिड़ी एंड लोअर हूंदी आहे ॿी हायर हूंदी आहे लोअर टू हायर जीअं मिसाल असां कंहिं एरोप्लेन ते चढ़ंदा आहियूं त इहो जेकी हुनजो स्टेयर हूंदियूं आहिनि ॾाकणियूं हूंदियूं आहिनि त उहो बि हिकिड़ो असांजो इनक्लाइन प्लेन आहे ठीकु आहे जीअं को मज़दूर कंहिं ट्रक मां ॿोरी या कुझु न कुझु सामान लाहिनि था त हिकिड़ो फटो रखंदा आहिनि हेठि हीअं इहो बि असांजो इनक्लाइन प्लेन आहे ठीकु आहे त इहो हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे बेस्ट जिते बि तव्हां इनक्लाइन प्लेन ॾिसो यानी कि जीअं असांजी लिफ्ट हूंदी आहे लिफ्ट इहा बि असांजी छा आहे ॾाकण असांजी इहा बि इनक्लाइन प्लेन आहे ठीकु आहे त लह वारी सतह जंहिंखे असांखे माना कंहिं शइ खे मथे खणण या हेठि लाहिण में मदद कंदी आहे ठीकु आहे इन जो मैकेनिकल एडवांटेज छा हूंदो आहे मैकेनिकल एडवांटेज जनरली छा वठंदासीं लोड अपॉन इफर्ट लेकिन हिन जो असां वठंदासीं यानी कि लेंथ अपान में हाइट हूंदो अथव लेंथ अपान हाइट जेको बराबरि हूंदो आहे 1 अपान साइन थीटा जे 1 अपान साइन थीटा जे त ही एंगल ते डिपेंड कंदो आहे एंगल ते डिपेंड कंदो आहे त साइन थीटा जे बुनियाद ते लेंथ अपान हाइट हाइट ऐं लेंथ जेकी असांजी यानी हॉरिजॉन्टल जेके बुनियाद ते जेका बि हूंदी उन जे बुनियाद ते असां मैकेनिकल एडवांटेज वठंदासीं त ही असांजो मैकेनिकल एडवांटेज ऑफ इनक्लाइन प्लेन आहे अचो पुली ते हाणे पुली छा आहे अहिड़ी मशीन आहे सिंपल जेका कंहिं बि शइ खे कैरी कंदी आहे या लिफ्ट कराइण में मदद कंदी आहे टू कैरी आर लिफ्ट द हेवी लोड्स जेके मोस्टली हेवी लोड असां कांसे वठंदा आहियूं त इहो हाणे हालांकि खोड़ सारियुनि सभिनी मशीन जो इहो मक़सदु हूंदो आहे त हेवी लोड खे यानी कैरी करे या लिफ्ट कयो वञे हाणे इहे पुली तव्हां ॾिसंदा हूंदो यानी जीअं खूह मां पाणी भरण वक़्तु हीअ वठंदा आहियूं ठीकु आहे या जेकॾहिं ट्रांसफार्मर मथे चाढ़ियूं था उन में बि असांजो लॻल हूंदो आहे पुली लॻल हूंदी आहे जेकॾहिं असां रील भरियूं था कंहिं यानी कि सिलाई मशीन में त इन बेसिस ते बि असांजो छा हूंदो आहे सिलाई मशीन में जेको असां भरींदा आहियूं यानी कि रील उन जे बुनियाद ते बि असांजी इहा पुली लॻल हूंदी अथव मशीन हूंदी आहे ठीकु आहे त हेवी लोड्स खे खणण में यानी कि मथे करण या हेठि लाहिण में मदद कंदी आहे असांजी पुली ठीकु आहे त इन जो मैकेनिकल एडवांटेज छा हूंदो आहे सिंपली चवंदासीं इफर्ट आर्म अपॉन लोड आर्म लेकिन हिते इफर्ट आर्म बराबरि हूंदो आहे लोड आर्म जे ज़हन में रखिजो इफर्ट आर्म बराबरि हूंदो आहे लोड आर्म जे लेकिन लीवर जे केस में किथे बराबरि थींदो किथे वधीक थींदो किथे घटि थींदो लेकिन पुली में ऑलवेज असां मोस्टली जेका फिक्स्ड पुली वठंदा आहियूं इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो जेका फिक्स्ड पुली वठंदा आहियूं उन में असांजो हमेशह इफर्ट आर्म बराबरि थींदो आहे लोड आर्म जे त इन जे करे हिन मैकेनिकल एडवांटेज फिक्स्ड पुली जो छा थींदो आहे 1 थींदो अथव फिक्स्ड पुली जो 1 थींदो आहे लेकिन जेकॾहिं तव्हांखां केरु पुछे त मूवेबल पुली जो छा थींदो आहे मूवेबल पुली जो यानी कि असांजो छा थींदो आहे मैकेनिकल त तव्हां चवंदो 2 थींदो आहे मैकेनिकल एडवांटेज ऑफ मूवेबल पुली इज़ 2 ऐं 1 कंहिंजो हूंदो आहे फिक्स्ड पुली जो त इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट हूंदो आहे अबाउट द पुली हाणे असां चऊं था स्क्रू जैक जे हवाले सां स्क्रू जैक एक्चुअली छा हूंदो आहे यानी कि ईअं खणी चऊं त हिकिड़ो नट बुल्ट सां नट एंड बुल्ट ते कंसिस्ट हूंदो आहे जंहिंमें स्क्रू थियल हूंदो आहिनि स्क्रू प्रिंसिपल ते वर्क कंदो आहे स्क्रू थियल हूंदा आहिनि यानी कि सिंधीअ में चऊं त हुन में चूड़ियूं निकितल हूंदियूं आहिनि चूड़ियूं ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां त हू जेको स्क्रू थियल हूंदो आहे इन बेसिस ते असां स्क्रू जैक यूज़ कंदा आहियूं पोइ फोर्स लॻाईंदा आहियूं हाणे इन जो मैकेनिकल एडवांटेज इन जो यानी कि असांजो हूंदो आहे माना ईअं खणी चऊं त 2 पाए आर अपान में एच इहा जेकी 2 पाए आर आहे इहो सरकमफ्रेंस ऑफ सर्किल जे बुनियाद ते पिच वठंदा आहियूं हिनखे पिच हूंदो आहे इहो पिच माना अहिड़ो डिस्टेंस जेको हिकिड़े चक्कर खे पूरे करण में लॻे माना अहिड़ो डिस्टेंस हूंदो आहे जेको 1 सर्कुलर साइकिल या रोटेशन कवर करे हिकिड़ो चक्कर पूरे करण में जेतिरो डिस्टेंस थींदो उनखे पिच चइबो आहे ऐं पिच छाजे बराबरि हूंदी आहे 2 पाए आर जेके असां सरकमफ्रेंस ऑफ सर्किल बि चवंदा आहियूं सरकमफ्रेंस ऑफ सर्किल
ठीक है। हाँ 2 पाई आर अपॉन एच दिस इज द मैकेनिकल एडवांटेज ऑफ स्क्रू जैक, ठीक है। तो ये एक कॉन्सेप्ट होंगे है अबाउट द स्क्रू जैक। स्क्रू जैक तक खबर आता है हेवी लोड के मथे खणण में आसानी पैदा कंदो है, यो फोर्स मल्टीप्लायर है, चाहे फोर्स मल्टीप्लायर। अचो व्हील एंड एक्सल। हाँ व्हील एंड एक्सल में ज़हन में रखे छो तो ही जी राड होंदियूं हिं माना हिन सां अटैच होंदो व्हील एंड एक्सल, व्हील अलग एक्सल न होंदो आ, माना फीथो ऐं दरी, ठीक है। फीथो ऐं दरी चइबो आहे हिनखे, फीथो ऐं दरी, फीथो सिंधीअ में चवंदासीं फीथो दरी, ठीक है। हाणे इहो जेको फीथो दरी यानी व्हील एंड एक्सल होंदो आहे राड नुमा, इहो एक्सल अलग न बधंदासीं, व्हील अलग न बधंदासीं। जीअं असांजो जंड सां अन्न पीबो हो तो इन में ॾिसो राड लॻल हूंदी ही यानी कि या लठ नुमा यानी कि लीवर वांगुरु एक्सल लॻल हूंदी आहे, उन खां पोइ ईअं फेरबो आहे, ठीक है। जीअं कुतर वारी मशीन हीअं हलाइबी हैंडल सां, अॼु बि हलंदी आहे, लेकिन हींअर त बिजली जे बुनियाद ते या सोलर सिस्टम ते थियूं हलनि, लेकिन हैंडल जेको हूंदो आहे इहो व्हील एंड एक्सल जो कॉन्सेप्ट आहे। त व्हील एंड एक्सल ॿई पाण में अटैच हूंदा, ज़हन में रखे छॾिजो अटैच हूंदा आहिनि। हाँ इन जो मैकेनिकल एडवांटेज छा वठिबो आहे, इन जो वठिबो आहे आर अपॉन आर। हाँ ही जेकी एक्सल हूंदी आहे इहा बि सर्कुलर हूंदी आहे ऐं जेको व्हील हूंदो आहे इहो बि सर्कुलर हूंदो आहे। इन में 2 सिलेंडर हूंदा आहिनि, सिलेंडर्स हूंदा आहिनि, ठीक आहे। गोल 2 सिलेंडर हूंदा आहिनि, हिकिड़ो सिलेंडर हूंदो आहे एक्सल वारो ऐं ॿियो सिलेंडर हूंदो आहे असांजो व्हील वारो, ठीक है। जो व्हील वारो सिलेंडर होंदो उन जो रेडियस वडो होंदो, रेडियस माना यानी कि डिस्टेंस फ्रॉम सेंटर टू द बाउंड्री, ठीक है। सेंटर का बाउंड्री ताईं जो लेंथ डिस्टेंस होंदो वो रेडियस होंदो, ठीक है, सर्कुलर मोशन के बुनियाद पे। तो हाँ यो जो रेडियस होंदो यो वडो होंदो है कंहिंजो व्हील जो एक्सल जो रेडियस घट होंदो है। तो मैकेनिकल एडवांटेज ऑफ व्हील एंड एक्सल वी count by this formula, radius capital माना larger radius divided by smaller radius, this is the mechanical advantage of wheel and axle। तो ही असांजो सॼो कॉन्सेप्ट आहे सिंपल मशीन्स जे बारे में। यो सॼो मक़सद इन्हनि सभी मशीन जो इहो आहे त हेवी लोड के मथे कीअं खणिजे या हेठि कीअं लाहिजे। तो इहो सॼो कॉन्सेप्ट अबाउट द सिंपल मशीन, ठीक है। इन्हनि ते प्रैक्टिस कयो ऐं इन्हनि फार्मूलनि जे बेसिस ते असांजा प्रॉब्लम्स थींदा आहिनि, सिंपल आहिनि, यानी कि इन हवाले सां डिस्कस करे था वठूं। जेसि ताईं नोट करे वठो, स्क्रीनशॉट करो। जी अचो त हाणे असां प्रॉब्लम्स जे हवाले सां डिस्कस करे वठूं। त ॾिसो हाणे एन इफर्ट ऑफ 160 न्यूटन। हाणे असां डेटा ठाहींदा हलूं त जेके वैल्यूज़ मिलियल आहिनि 160 न्यूटन माना 160 न्यूटन असांखे इफर्ट मिलियल आहे। त इफर्ट जो वैल्यू थियो घणो 160 न्यूटन्स, ठीक है। अप्लाई टू द पुली सिस्टम इज एबल टू लिफ्ट द लोड। हाँ लोड जो ॾिसो वैल्यू घणो आहे, असांजो लोड आहे 750 न्यूटन। तो असांजो लोड मिलियल आहे 750 न्यूटन मिलियल आहे, ठीक है, थ्रू वर्टिकल हाइट ऑफ। हाँ हाइट असांखे मिलियल आहे, हाइट। हाँ हाइट के समझो तो लोड मथे थो वञे, तो इनके असां हाइट के लोड आर्म चई सघूं था। लोड आर्म जेको असांजो आहे 1.2 मीटर्स में ऐं टू डू दिस द इफर्ट मूव्स अ डिस्टेंस। हाँ इफर्ट आर्म असां चई सघूं था, इफर्ट आर्म असांजो केतिरो वैल्यू आहे 7.2 मीटर्स में, ठीक है। एंड वी हैव टू कैलकुलेट असांखे छा काउंट करणो आहे, मैकेनिकल एडवांटेज काउंट करणो आहे ए में ऐं बी में एफिशिएंसी मालूम करणी आहे। त हाणे असां अचो त ए जो मैकेनिकल एडवांटेज मालूम कयूं। त हाणे सॉल्यूशन जे बुनियाद ते असां वठंदासीं त मैकेनिकल एडवांटेज जो फार्मूलो हूंदो आहे जनरली लोड अपॉन में इफर्ट, ठीक है। तो हाँ पुलीअ के हवाले से असां जेको वठंदा आहियूं मैकेनिकल लोड अपॉन इफर्ट के बुनियाद ते वठंदा आहियूं। हाँ असांखे ख़बर आहे त लोड जो वैल्यू आहे 750 न्यूटन्स अपॉन में इफर्ट जो वैल्यू है 160 न्यूटन्स, ठीक है, 160 असांजो न्यूटन्स, ठीक है। हाँ जेकॾहिं डिवाइड कंदासीं त जवाब अची वेंदो मैकेनिकल एडवांटेज जो यानी 4.7, ठीक है। तो ही असांजो मैकेनिकल एडवांटेज जो वैल्यू फाइंड थियो। हाँ असांखे बी में इफिशिएंसी मालूम करनी आहे, इफिशिएंसी ज़हन में रखे छॾिजो, इफिशिएंसी मालूम करनी आहे। हाँ इफिशिएंसी छा हुंदी आहे, चवंदा आहियूं त आउटपुट अपॉन में इनपुट, इनपुट के मुताबिक आउटपुट केतिरो थींदो, या असां चवंदासीं वर्क डन बाय द मशीन,
सो जो असांजो आउटपुट बाय द मशीन वर्क डन हूंदो आहे ऐं वर्क डन ऑन द मशीन, ठीकु आहे, ऑन द मशीन। इहा बि असांजी इफिशियंसी खे ज़ाहिर कंदी आहे। हाणे असां सभिनी खे ख़बर आहे त वर्क कंहिंजे बराबरि हूंदो आहे, वर्क हूंदो आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट जे, ज़हन में रखिजो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट जे बुनियाद ते वर्क हूंदो आहे। हाणे असांखे आउटपुट जो वैल्यू खपे, त आउटपुट जो वैल्यू वर्क डन आहे, त वर्क डन असांखे छा खपे, आउटपुट जे हवाले सां। हाणे आउटपुट में लोड मूव थींदो, ठीकु आहे, त इन जे करे असां चई सघूं था त फोर्स जेको हूंदो हिते लोड यानी वेट वारो हूंदो, मल्टीप्लाई में डिस्प्लेसमेंट लोड ई कंदो, त लोड वारे डिस्प्लेसमेंट खे असां लोड आर्म सां ज़ाहिर कंदा आहियूं, ज़हन में रखे छॾिजो, लोड आर्म सां ज़ाहिर कंदासीं, छो जो लोड वारो डिस्प्लेसमेंट आहे। ऐं जेकॾहिं हिते असां इनपुट वठूं त इनपुट बि वर्क डन ई हूंदो आहे, लेकिन ऑन द मशीन हूंदो आहे। पोइ हाणे ऑन द मशीन माना असां इफर्ट लॻाईंदासीं, त हिते जेको फोर्स हूंदो उहो इफर्ट हूंदो, ज़हन में रखिजो, वर्क जे लाइ फोर्स ऐं डिस्प्लेसमेंट खपे। इनपुट में असां मशीन ते वर्क कंदासीं त वर्क जे लाइ फोर्स लॻाईंदासीं इफर्ट, ठीकु आहे, त इफर्ट डिस्प्लेसमेंट थींदो इफर्ट जे बुनियाद ते, त उनखे चइबो इफर्ट आर्म। हाणे ॾिसो इनपुट ऐं आउटपुट जो वैल्यू मिलियो। हाणे तव्हां इफिशियंसी काउंट करे सघो था। इफिशियंसी ॾिसो काउंट कयूं त असांजो आउटपुट में वैल्यू कहिड़ो आहे, ॾिसो, लोड मल्टीप्लाई बाय लोड आर्म डिवाइडेड बाय असांजो इनपुट में असांजो आहे इफर्ट मल्टीप्लाई बाय इफर्ट आर्म। हाणे ॾिसो लोड केतिरो आहे, लोड 750 मल्टीप्लाई में असांजो लोड आर्म आहे 1.2। हाणे 1.2 असांजो छा आहे, 1.2 असांजो लोड आर्म आहे, ठीकु आहे, डिवाइडेड बाय इफर्ट, असांजो इफर्ट आहे 160 न्यूटन, मल्टीप्लाई में इफर्ट आर्म आहे, असांजो इफर्ट आर्म आहे यानी कि 7.2 मीटर्स में। हाणे 7.2, हाणे जॾहिं असां हिननि खे डिवाइड ऐं मल्टीप्लाई करे जवाबु कढंदासीं त उहो जवाबु ईंदो 0.78। हाणे असांखे त इफिशियंसी खपे ऐं इफिशियंसी परसेंटेज में हूंदी आहे, ठीकु आहे, त इन करे जॾहिं बि कंहिं शइ खे परसेंटेज में कन्वर्ट कबो आहे त 100 सां मल्टीप्लाई कबो आहे, त हीउ जवाबु अची वेंदो 78% इफिशियंसी जो वैल्यू। हाणे ईअं प्रॉब्लम असांजो कैलकुलेट थींदो आहे ऑन द बेसिस ऑफ दीस सिंपल मशीन्स जे बुनियाद ते, फार्मूलनि ते, ठीकु आहे। हाणे ॾिसो हिन ते डिस्कस करे वठूं। ॾिसो हीउ असांजो जेको ॿियो नंबर प्रॉब्लम आहे, इन जी डेटा खे वठो। डेटा ॾिसो, ऑब्जेक्ट जो मास मिलियल आहे, मास मिलियल आहे 100 kg, ठीकु आहे, 100 kg, ऐं असांजो को ऑब्जेक्ट रेस थो थिए मथे ग्राउंड ते, त इहा असांजी हाइट सभई 2 मीटरनि जी, ऐं इंक्लाइन प्लेन जी जेकी लेंथ आहे उहा आहे 10 मीटर्स में। वी वांट टू कैलकुलेट, वी हैव टू कैलकुलेट छा, इफर्ट मालूम करणो आहे, इफर्ट मालूम करणो आहे। त असांखे ख़बर आहे इंक्लाइंड प्लेन जो जेको मैकेनिकल एडवांटेज हूंदो आहे, इंक्लाइंड प्लेन जो जेको मैकेनिकल एडवांटेज हूंदो आहे, लेंथ अपॉन हाइट हूंदो आहे। छा हूंदो आहे, लेंथ अपॉन हाइट। असांखे जनरली मैकेनिकल एडवांटेज जी ख़बर आहे त लोड अपॉन इफर्ट हूंदो आहे, त हिते असां लोड अपॉन में इफर्ट था रखूं, इज इक्वल टू हेॾां लेंथ अपॉन में हाइट साॻियो था रखूं। असांखे काउंट करणो आहे इफर्ट, ज़हन में रखो, इफर्ट काउंट करणो आहे, त इफर्ट हाणे क्रॉस मल्टीप्लाई कयो, क्रॉस मल्टीप्लाई करण सां लेंथ सां हाइट अची मल्टीप्लाई थींदी ऐं लोड सां, ज़हन में रखिजो, ही लोड आहे, ठीकु आहे, लोड सां असांजी हाइट अची मल्टीप्लाई थींदी ऐं लेंथ सां असांजो इफर्ट अची मल्टीप्लाई थींदो। वी वांट टू कैलकुलेट एंड वी हैव टू कैलकुलेट द इफर्ट, लेंथ मल्टीप्लाई थी करे हेॾे अची डिवाइड थींदो, त लोड सां मल्टीप्लाई हाइट डिवाइड बाय लेंथ हूंदी इज इक्वल टू द इफर्ट जो फार्मूलो मिलियो। हाणे असांखे हिते हाइट बि मिलियल आहे, लेंथ मिलियल आहे, ॾिसो भली डेटा में हाइट बि लेंथ, लेकिन असांखे लोड न आहे मिलियल, त लोड खे काउंट करण जे लाइ लोड छा हूंदो आहे, एक्चुअली लोड असांजो वेट ई हूंदो आहे, ज़हन में रखिजो, ऐं वेट खे काउंट करण जे लाइ असांजो फार्मूलो हूंदो आहे mg। हाणे m असांजो 100 मिलियल आहे, 100 मिलियल आहे, त 100 खे मल्टीप्लाई कबो ग्रेविटीअ जे वैल्यू सां जेको हूंदो आहे 9.8। त हाणे 100 खे जॾहिं 9.8 सां मल्टीप्लाई कंदो त 980 ईंदो, 980 980 अची वेंदो न्यूटन असांजो लोड, ठीकु आहे। त हाणे लोड जो वैल्यू मिली वियो असांखे 980 मल्टीप्लाई में असांखे हाइट जो वैल्यू मिलियल आहे 2 मीटर्स डिवाइडेड बाय लेंथ मिलियल आहे 10। हाणे 10 जी टेबल 980 ते पढ़ो त 98 टाइम्स लॻंदो,
अंडरस्टूड आहे। 90 ते 9 टाइम्स, 80 ते 8 टाइम्स। हाणे 2 खे जॾहिं 98 सां मल्टीप्लाई कंदो त जवाबु अची वेंदो 196 न्यूटन असांजो इफर्ट आयो। ठीकु आहे, त असां इफर्ट घणो लॻायो 196, त लोड असांजो छिकिजी आयो 100 kg जे हिसाब सां। घणा मीटर मथे वियो? 2 मीटर मथे वियो हलियो। त इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे इफर्ट जे लिहाज़ सां। ठीकु आहे, त हीअ सभु शयूं तव्हांजे इन सिंपल मशीन्स जे बुनियाद ते प्रॉब्लम्स आहिनि ऐं इन्हनि जा कैलकुलेशन जे बुनियाद ते ही मेथड तरीक़ा आहिनि। त नोट करे वठो, स्क्रीनशॉट कढो ऐं प्रैक्टिस कयो। थैंक यू।